Welcome to guest house. ये सदियों कोन गुज़रियूं, पर चङो चोखो वक़्तु गुज़री वियो। गैर हाज़िर रहंदे गोशा नशीनी डॉक्टरनि जे हवाले अॼु ईअं महसूस थिए थो वरियनि खां पोइ, सदियुनि खां पोइ अवां आॾो अची पेश थियो आहियां। वेलकम टू गेस्ट हाउस। महसूस थो थिए त सिलसिलो जेकॾहिं हिकु दफ़ो टुटी पवे ऐं उहो सिलसिलो कुझु घड़ियुनि ते मुनहसर न आहे, चङो चोखो वक़्तु उन सिलसिले में गुज़रियो हुजे या असां लॻायो हुजे ऐं दिलि सां उहो सिलसिलो जॾहिं टुटी थो पवे, उन सिलसिले खे जोड़णु, ॿीहर मिलाइणु, जिते जेकी ॻाल्हियूं रहिजी वियूं अध में असां छॾे ॾिनियूं, उन सिलसिले खे ॿीहर खणणु ॾाढो ॾुखियो थो लॻे। ऐं ईअं थो लॻे त ॼण इम्कान खां ॿाहिरि आहे। कुझु यादि नथो अचे त सिलसिलो किथे, कहिड़े हंध ते, कहिड़े मुक़ाम ते टुटो, रहिजी वियो ऐं उनखे ॿीहर कीअं जोड़िजे। महसूस थिए थो त ज़िंदगीअ में अनेक सिलसिला आहिनि जिन सां असां जुड़ियल रहूं था, ॻंढियल रहूं था, उन्हनि सां गॾु रहूं था। उन्हनि खां सवाइ ज़िंदगी अधूरी थी महसूस थिए। उहे सिलसिला कोशिशि कजे न टुटनि, पर के मजबूरियूं अहिड़ियूं थियनि थियूं जो सिलसिला अध में रहिजी था वञनि, ॻाल्हि अध में रहिजी थी वञे, सिलसिला छिड़ विछड़ थी था वञनि। तंहिं करे शिद्दत सां मूंखे महसूस थो थिए त उन वक़्तु बि जॾहिं मूं हिकिड़ो डिघो अरसो क़ैदे तन्हाई चइजे, छो जो माण्हू पाण ते पाण बि तारी कंदो आहे ऐं कंहिं महिल का मजबूरी अहिड़ी थी पवंदी आहे जीअं डॉक्टरनि जे वर चढ़ी वियुसि मां, का एॾी वॾी ॻाल्हि, का कैंसर, का इन क़िस्म जी बि न हुजे, पर साईं डॉक्टरनि जे वर जॾहिं चढ़िजे थो तॾहिं उहो ईअं ई आहिनि जीअं एंथ्रोपोलॉजिस्ट ऐं आर्कियोलॉजिस्ट वञी कंहिं मुंहं जे दड़े खे खोटींदा आहिनि, हिन में हे छा आहे, हिन में छा आहे, हिनखे कहिड़ी शइ आहे, फलाणो आहे। सो इहे अलाए महीननि जा महीना हुननि मूंखे क़ैदे तनाई में रखी छॾियो, न कंहिंसां मिलियो, न कंहिंसां ॻाल्हाए, न फलाण कर, टीर कर, हे कर, हो कर। इन विच में हिकु तजुर्बे मां गुज़रियुसि, जीअं दर वञी कंहिंजो खुरकाइजे
दर खुड़काइजे, ठक 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 ठक। मां ई कंहिंजे दर ते वञी बीठुसि, दर खुड़कायुमि खुड़कायुमि खुड़कायुमि, दर न खुलियो। मां मोटी आयुसि। ज़ाहिर आहे कि जॾहिं दर नथो खुले उहो तव्हां छा कंदो, दर जे ॿाहिरां वेही त नथा सघो। मां मोटी आयुसि, पर उहो ॾाढो अजीब एक्सपीरियंस हो। एतिरी वेझड़ाईअ खां मां उन रवानगीअ खे ॾिसी सघियुसि, जंहिं रवानगीअ ते असां सभिनी खे हिक न हिकु ॾींहुं, इहा ई वाहिद हिकिड़ी शइ आहे जंहिंजे बारे में वी आर एब्सोल्युटली श्योर, एब्सोल्युटली श्योर, जंहिंजे बारे में कंहिं शक शुबे जी का ख़बर कोन्हे, का गुंजाइश कोन्हे। उहा असांजी रवानगी, डिपार्चर। ही हू अराइव्स हैज़ टू लीव वन डे, हैज़ टू डिपार्ट वन डे। उनखे वञिणो आहे हीअ दुनिया छॾे। पर उहो सफ़र अहिड़ो आहे जो तव्हां उहो करे हिकु हंधि पहुचो था, उतां उनखां अॻिते उहो असली सफ़र आहे जंहिंजे बारे में कंहिंखे का ख़बर कोन्हे। पर उहो तॾहिं थो शुरू थिए जॾहिं उहो दर खुले। उहो दर खुलंदो, विख तव्हां ॿाहिरि कढंदव, उनखां पोइ जंहिं जंहिं विख ॿाहिरि कढी वरी मोटी न आयो, न मोटी अची असांखे को अहवाल कोन ॾिनो। त उहो दर जेको उन खुड़कायो, दर जॾहिं खुलियो, दर खां ॿिए तरफ़ जॾहिं उहो निकिरी वियो, पोइ छा थियो? नो वन नोज़। इन दी एंटायर हिस्ट्री ऑफ मैनकाइंड, इंसान जी सॼी समूरी ज़िंदगीअ में नॉट वंस को अहिड़ो शख़्स जंहिं उहा चाऊंठ उन दर जी, जंहिंजो तव्हां दर खुड़कायो, उहा चाऊंठ थ्रेश होल्ड जेको उनखां अॻिते निकिरी वियो, वरी कॾहिं मोटी कोन आयो। तो इहो क़ैदे तनाईअ में मूं इन लम्हनि खे कई दफ़ा महसूसु कयो, केतिरा ई दफ़ा मूं महसूसु कयो त इहो दर जेको मां खुड़कायां त इहो खुली पवंदो ऐं मां हलियो वेंदुसि, पर दर न खुलियो। हाणे हिकिड़ो नंढिड़ो वक़फ़ो ई चइबो, उहो वठूं था, छो जो हीअ सिंगल ट्रैक कैमरा आहे जंहिंसां हीअ रिकॉर्डिंग थी थिए पई, ऐं मां गेस्ट हाउस में कयां थो पियो। गेस्ट हाउस में गोड़ बि आहे, ऐं हीअ वरी अॻिते सिंध टीवीअ खे वञिणो आहे। तंहिंजे करे नंढा नंढा चंक ठाहे मूंखे उन्हनि खे मोकिलिणा आहिनि। तंहिंजे करे हिन सिलसिले खे मां हिते रोकियां थो, ऐं उनखां पोइ वरी हिन ॻाल्हि खे अॻिते अलाए वक़फ़ो हुयो, नंढड़ी रिसेस हुई, वॉट एवर इट वॉस, असां त रोकियो उनखे त नंढा नंढा चंक आसानीअ सां इंटरनेट ते सिंध टीवीअ ताईं पहुची वञनि ऐं सिंध टीवीअ जी मार्फत अव्हां ताईं पहुचनि। ॾाढो ॾुखियो आहे एॾे यकीन सां, एॾी पक सां ज़िंदगीअ में ॿिए कंहिं अमर जी वज़ाहत करणु, उनजी सम्झाणी ॾियणु। जेका आख़िरी रवानगीअ वक़्तु असां महसूसु कयूं था।
बस उन रवानगी की पक जिनके बारे में ॿियो कोई शक शुबो कोन्हे। जंहिं वक़्तु असां हिन दुनिया में अचूं था उन खां पोइ जेको वक़्तु असांजो गुज़रे थो उहो उन सफ़र में गुज़रे थो त असांखे हिकिड़े ॾींहुं उन दर ताईं वञी पहुचणो आहे जंहिंखे असां खुड़काईंदासीं, जिते असां दस्तक ॾींदासीं। उहो दर खुलंदो ऐं असां उन मां निकिरी वेंदासीं। सॼो सफ़र 60, 70, 80, 90, 100 सालनि ताईं, 105 साल साईं जोई साहब, 96 साल डॉक्टर बलोच, इहो सॼो सफ़र उन में असां कमु था कयूं, महिनत था कयूं, ॾींहुं राति हिकु था करे छॾियूं पंहिंजे असूलनि जे ख़ातिर, पंहिंजनि अंजामनि इक़रारनि जे बारे में जेकी कुझु असां कयूं था सभु कुझु रहिजी थो वञे। रवानगी उन जी पक, पर वक़्त जी कंहिंखे का ख़बर कोन्हे। त उहा रवानगी इटरनल डिपार्चर, उनजो कहिड़ो वक़्तु मुक़ररु आहे उन जे बारे में कंहिंखे का ख़बर कोन्हे। फ़क़ति पकी ख़बर जंहिंजे बारे में कंहिं शक शुबे जी का गुंजाइश कोन्हे, सा आहे असांजी रवानगी। वरियनि खां पोइ मिलियाऊं, लॻे थो वरियनि खां पोइ, ऐं वरी अहिड़ियूं ॻाल्हियूं था कयूं जेके डिप्रेशन में असांजे विझी छॾे नौजवाननि खे। न बाबा, डिप्रेस थियण जी का ज़रूरत कोन्हे। दीज़ आर दी ग्राउंड रियलिटीज़, ज़मीनी हक़ीक़तूं आहिनि। तंहिंजे करे हिन में डिप्रेस थियण जी इन जी का ज़रूरत कोन्हे। असां तव्हां जेकॾहिं असां स्कॉलरशिप तव्हांखे मिलंदी कंहिं कमकार सांगे, तव्हांखे दूर दराज़ इलाइक़े ॾे वञो था पिया, अमेरिका था वञो पिया, न्यूयॉर्क था वञो पिया, कैलिफोर्निया था वञो पिया, कैनेडा था वञो पिया, टोरंटो था वञो पिया, केॾांहुं बि था वञो था पिया, पर उन जी प्रायर नॉलेज, प्रायर अंडरस्टैंडिंग, किताब तव्हां पढ़ो था, उन जे बारे में उन्हनि जा नक्शा आहिनि ठहियल, जेके माण्हू ओॾे विया आहिनि उन्हनि जूं आत्म कथाऊं उन्हनि जे बारे में लिखियल आहिनि, उहे सॼियूं तव्हां पढ़ो था ऐं मेंटली तव्हां पाण खे प्रिपेयर था कयो। त मूंखे अल्टीमेटली मूंखे पंहिंजी मास्टर्स करणी आहे उतां, मूंखे हुते PhD करणी आहे उन यूनिवर्सिटीअ मां, ओॾी मां रवानो थो थियां। त दीज़ आर ग्राउंड रियलिटीज़। त हुन तयारी, पर छा आहे त असां हिन सफ़र जी, छो जो असांखे ख़बर कोन्हे त असां काॾे था वञूं। घणा माण्हू चवंदा आहिनि बाबा आख़िरी सफ़र लाइ ॾाढी तयारी करणु घुरिजे, आख़िरी सफ़र जे बारे में जीअं ॿियनि हंधनि ते असां वेंदा आहियूं त ॾाढी तयारी करे वेंदा आहियूं, सामान सड़ो बि तयारु कंदा आहियूं, फलाण कंदा आहियूं, त हिन सफ़र लाइ बि थियणु घुरिजे। बाबा करेक्ट, सियाणे जूं ॻाल्हियूं हमेशह उन्हनि खे अहम सम्झिजे, उन्हनि खे वज़न ॾिजे। ऐं अक्सर इहो थींदो आहे त उहे ॻाल्हियुनि में एॾी त डेप्थ हूंदी आहे, एॾी त ऊंडाई हूंदी आहे उन्हनि ॻाल्हियुनि में, जो उहे असांखे फ़िलहालु सम्झ में न ईंदियूं। उन असां चवंदा आहियूं बाबा हे पुराणनि माण्हुनि जूं ॻाल्हियूं छॾे ॾिनो, पुराणनि ॻाल्हियूं जेके हक़ीक़तुनि से पुराणियूं कोन थींदियूं आहिनि। असां पुराणा थी वेंदा आहियूं, असांखे उहे ॻाल्हियूं सम्झ में कोन ईंदियूं आहिनि। इहो तमामु सवलो तरीक़ो आहे त चवनि यार अलाए छा थो ॻाल्हाए पियो, असांखे त सम्झ में कोन थो अचे, भेण चरियो आहे अलाए केरु आहे। न, उहो चरियो कोन्हे, असांखे उहा सम्झ कोन्हे जेका असां हुनखे सम्झी सघूं। ऊणाई असां में थी थिए, ऊणाई असां में आहे। तंहिं करे इहो अहिड़ो अजीब हिकिड़ो सफ़र आहे, बुज़ुर्गनि, दरवेशनि, अलाह लोकनि, अलाह साईं जी बख़्शियल मख़लूक, वॾनि आलमनि, वॾनि स्कॉलर्स, फिलोसॉफर्स, सभिनी उन जे बारे में ॻाल्हायो। पर कंहिं हिकु दफ़ो बि कंहिंसां बि इहो वाक़ियो अहिड़े नमूने पेश कोन आयो जेको चइबो आहे न असां अखियुनि ॾिठो अहिवाल। अदा मां न्यूयॉर्क वियुसि, पोइ न्यूयॉर्क में मां टाइम स्क्वायर ॾिठो त मां फलाणो ॾिठो, मां हे ॾिठो, मां उहो ॾिठो।
हुन अची सभु कुझु तव्हांखे ॿुधायो, ऐं जॾहिं तव्हां उते वञो था तव्हां उहो ई ॾिसो था। असांखे जेको बि इल्मु आहे सो ॿुधल आहे। हाणे उन में ॿ शयूं पैदा थींदियूं, हिकु त ॿुधल ॻाल्हि ते मुकमल यकीन, एतबार, त इहा ॻाल्हि जेका मां ॿुधां थो पियो इहा 100% सही आहे, पत्थर जो लीको आहे, इन में का फेर घेर कोन थी सघे। बसि इहा ॻाल्हि जेका जीअं आहे मां ॿुधी आहे, बसि इन ते मुंहिंजो पको पको यकीन आहे। इहा थी नंबर 1। पर मौजूदा हालतुनि में जेके एजुकेशनल टेक्नोलॉजी में जेके तजुर्बा थिया आहिनि, सॼी दुनिया में थिया आहिनि, त ॿुधल ॻाल्हि हमेशह उहा ई नथी रहे। इन ते वॾा तजुर्बा थिया आहिनि। हिकिड़ी ॻाल्हि हिकिड़े माण्हू खे ॿुधाई वई, 40 माण्हुनि जो सैंपल खयो वियो। हिकिड़ी का ॻाल्हि हिकिड़े माण्हू खे ॿुधाई वई, का नंढड़ी स्टोरी। हुनखे चयूं त तूं इहा स्टोरी फलाणे हंधि जेको माण्हू वञी वेठो आहे उनखे वञी ॿुधाए। हुन उहा स्टोरी उनखे ॿुधाई। उन फलाणे माण्हूअ खे साईं इंस्ट्रक्शन्स मिलियल हुयूं त तूं बि महिरबानी करे फलाणे हंधि ते ॿियो जेको माण्हू वेठो आहे उनखे वञी इहा स्टोरी ॿुधाए। पोइ उहा ॿुधल ॻाल्हि ॿिए ॿुधी, ॿिए खां पोइ टे ॿुधी, टे खां पोइ चोथे ॿुधी, 20 माण्हूअ ॿुधी, 30 माण्हूअ ॿुधी, वेंदे चोथे माण्हूअ ॿुधी, 40 माण्हूअ ॿुधी। हाणे जिन इहो तजुर्बो कयो पियो उन्हनि वटि लिखियलु हुयो कागज़ उन स्टोरीअ जो। जॾहिं आख़िरी स्टोरी आख़िरी 40 माण्हूअ वटां जॾहिं हुननि ॿुधी ऐं जॾहिं उनखे पंहिंजे कागज़ सां भेटे ॾिठऊं त उन में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु, एतिरियूं उन में इज़ाफ़ी ॻाल्हियूं पयल, एतिरियूं उन मां इम्पॉर्टेंट ॻाल्हियूं निकितल। तंहिंजे करे ॿिनि क़िस्म जो ॿुधल ॻाल्हियुनि जे बारे में 2 राया। हिकिड़ा उहे जेके इंसान पंहिंजे पूरे यकीन सां मञे थो उनखे त न दिस इज़ करेक्ट, इट कांट बी रॉन्ग, करेक्ट। ऐं ॿी ॻाल्हि जंहिंमें इनक्विज़िटिव माइंड्स थी थियनि, हिनखे सोचण सम्झण वारियूं मंतक दलील, उहे जेके जिनजे ज़हन में इन में हलंदा था रहनि, खोजनाऊं था कनि पिया, कंहिं हिकिड़ी ॻाल्हि ते दंग करे बीह नथा रहनि, हो अञा अॻिते ॾिसण था चाहिनि त मुंहं जे दड़े जे हेठों हिकु शहर आहे, 2 शहर आहिनि, 3 शहर आहिनि, हाणे त वञी चवनि था त 7 शहर आहिनि हेठि। पर अञा ताईं चवनि था त 7 शहरनि खां थी सघे थो त हेठि अञा के ॿिया के शहर हुजनि। दंग नथा कनि हिकिड़े हंधि ते। इट गोज़ ऑन एंड ऑन एंड ऑन। इन क़िस्म जा माण्हू, हाणे हिनखे मां कहिड़ो लफ़्ज़ इस्तेमालु कयां, बदनसीब चवान। बदनसीब इन करे जो मुंहिंजो इन्हनि में शुमार आहे। छो जो मंतक दलील ते जेका ॻाल्हि ठहिकी नथी अचे, रुगो ॿुधल ॻाल्हि, ॿुधल ॻाल्हि, ॿुधल ॻाल्हि, ॿुधल ॻाल्हि। ऐं जॾहिं की हिन में दी एज ऑफ एजुकेशनल टेक्नोलॉजी जेका हले थी पई, तरह तरह जी टेक्नोलॉजी अची वयूं एजुकेशन में, उन में ॿुधल ॻाल्हि जे बारे में एॾा तजुर्बा, एॾियूं थियूं शयूं त ॿुधल ॻाल्हि सुबुह जो ते का तव्हां ॻाल्हि ॿुधी त तालिबान फलाणे उन ते कहिड़ो शहर अथनि, उन ते कब्ज़ो थी वियो आहे, फलाणो थी वियो आहे। ऐं राति जे ख़बरुनि में तव्हां ॿुधो त न, उहे त ग़लति ख़बर हुई, उहा त ग़लति ख़बर आहे, उन ते त अञा जेके ॿिया आहिनि बाग़ी उन्हनि जो कब्ज़ो आहे। शाम ताईं को ॿी थी वई ॻाल्हि, इट्स समथिंग एल्स। इहो थी थो वञे अहिड़े नमूने। हाणे वरी उहो चंक असांजो तयारु थी वियो आहे मोकिलण लाइ, इनखे हिते रोके त वरी अॻिते था हलूं। नंढड़े ब्रेक खां वापसी मूंखे त इहा बि पक कोन्हे त इहो ब्रेक उन्हनि जे इश्तिहारनि जे मुताबिक़ हूंदो या कीअं हूंदो। बहरहाल जेका ॻाल्हि जी सम्झ में अचे थी असां हुनखे तव्हांजे साम्हूं पेश था कयूं। दरअसल इहा ॻाल्हि आहे दुरुस्त। ॻाल्हि जी पक करणु घुरिजे।
इट इज़ वेरी नेसेसरी। जॾहिं ॻाल्हि जी पक असां नथा कयूं, ॿुधल ॻाल्हि ते उहो दुनिया में वॾा फ़साद थिया आहिनि इन अॻिते। के मिसाल त अहिड़ा अजीब असां आहिनि ॿुधल ॻाल्हि जे हवाले सां। कंहिं माण्हूअ खे ॿुधायो त बाबा फलाणे जंहिंसां तव्हांजी वरियनि जी दुश्मनी हुई, तूं हिते वेठो आहे कराची शहर में, तुंहिंजे ॻोठ में तुंहिंजो ॻोठ उन्हनि उॾाए छॾियो। हिन पक कई न कुझु कोई वञी उन्हनि जो जेके बि माण्हू घुरे चढ़ियसि उन्हनि खे मारियईं कंहिं ॿुधल ॻाल्हि ते। अची ॾिठईं त उन घर में सभु इत्मीनान सां माण्हू वेठा, कंहिं कुझु कोन कयो हो। इन क़िस्म जो नंढड़ो हिकिड़ो मूं एग्ज़ाम्पल ॾिनो। जेके असांजो सिंधनामो, मां वटि बि सिंधनामा ॿ टे ईंदा आहिनि, ऐं हाणे जेको नओं सिलसिलो हाणे पाण शुरू कयो आहे वरी, इन में सिंधनामे जी जो ज़िक्र ज़रूरु कंदासीं। असांजे सिंध में थिए छा थो पियो इन बारे में। अखियूं अहिड़ी ख़बर पढ़ण लाइ अख़बारुनि में सिकी वयूं त का चङी ॻाल्हि बि हुजे त असां सिंध में हे चङो कमु थियो। रुगो क़त्लो ग़रतगरी, हिन क़बीले जे माण्हुनि हुन क़बीले जा हेतिरा माण्हू मारिया, जिरगे में हे फ़ैसिलो थियो। पीउ भाउ मिली पंहिंजी भेण खे या पंहिंजी धीअ खे कारी करे हुनखे मारे छॾियो। जिरगे में हुननि खे चऊं त बाबा तव्हां वॾा पंहिंजो ग़ैरतमंद आहियो, तंहिंजे करे तव्हां ग़ैरत में अची हुनखे मारियो आहे, इहो तव्हां ते माफ़ आहे। इहो बहरहाल पक कजे, छो जो ॿुधल ॻाल्हि ते वॾा फ़ैसिला करणु, ॿिए जी पग लाहे छॾणु ॿुधल ॻाल्हि ते, ॿिए जी बेइज़ती करे छॾणु ॿुधल ॻाल्हि ते, कंहिंजी इंसल्ट करणु बिना इहो सोचणु सम्झण जे त इहो इन माण्हू जो बैकग्राउंड त असांखे ख़बर हुअणु घुरिजे न। बदमाश आहे, लोफर आहे, गुंडो आहे, 420 आहे। हिन त सॼी उमिरि 420 वारा कम कया आहिनि, रुगो फॾा कया अथई, सरकारी फंड खाधा अथऊं। इन्हनि ॻाल्हियुनि जी पक करण खां पोइ तव्हां चवंदो त हा जेका असां इहा ॻाल्हि ॿुधी आहे त हिन हीअ बदमाशी कई आहे, इहा दुरुस्त आहे, छो जो हिन जा सॼो कारनामो जेको आहे बदमाशियुनि सां भरियलु आहे। पोइ तव्हां ॿुधल ॻाल्हि ते भले जेकी वणेव जहिड़ो तव्हां रिएक्शन कयो। हिकिड़े माण्हू को अहिड़ो किताबु लिखियो आहे जेको तव्हां पढ़ियो ई कोन्हे, तव्हांखे ॿिए कंहिं ॿुधायो त हुन किताब में साईं वॾी बकवास लिखियलु अथव। हुन में तोहीन बि कयल आहे, त हुन में फलाण कयल बि आहे, हुन में गुथा लफ़्ज़ बि लिखियल आहिनि। हा अच्छा, न छॾींदासीं। साईं अची विया ॿिया फतरो ॾेई चए मारे छॾियोसि, क़तल कयो। बाबा मुंहिंजा किताब पढ़ी त ॾिसो न, मुंहिंजा बाबा उहा तहरीर तव्हां पढ़ी त ॾिसो, पक कयो। साईं तव्हां पक नथा कयो, कीअं तव्हां एॾा वॾा फ़ैसिला था करे छॾियो। छो जो मूं ॿुधो आहे त फलाणे माण्हू चयो त हुन किताब में वॾी बकवास आहे, तंहिंजे करे मां हुकुम थो ॾियां त तव्हां हुनखे क़तल करे छॾियो। बाबा ॿुधल ॻाल्हि ते कीअं कबो? यू मस्ट हैव एन एविडेंस, अहिड़ो एविडेंस हुजे जेको रिफ्यूट करे कोन सघे। हा बाबा हीअ किताब आहे, हिन किताब जे सुफ़े नंबर फलाणे ते हीअ ॻाल्हि लिखियलु आहे, उहो साईं उन वठ पकड़ कयो। पर ॿुधल ॻाल्हि ते ॿिए माण्हू जो वरियनि जो पोरियो, तव्हांजी उमिरि खां टीणी उमिरि जो उहो शख़्स थी विया, तव्हां हुनजी पग लाहियो, गुथा लफ़्ज़ हुनजे लाइ इस्तेमालु कयो। ऐं गुथा लफ़्ज़ इन करे था इस्तेमालु कयो जो तव्हांखे कंहिं ॿुधायो वियो त हुन गुथा लफ़्ज़ इस्तेमालु कया आहिनि। बाबा ठहियो उहो त किनो माण्हू आहे, छो जो लोफर आहे, गुंडो बि आहे, गारियूं कढंदो आहे, वात मुंहुं ग़लीज़ लफ़्ज़ बि इस्तेमालु कंदो आहे, तंहिंजे करे उन त इहो कयो हूंदो। पर तव्हां त इज़त वारा आहियो न, तव्हां जेके कमु तव्हां हुनजे ख़िलाफ़ु जेकी कुझु लिखो था, कयो था, कमेंट्स पंहिंजा ॾियो था, उनजे लाइ लफ़्ज़नि जी चूंड कयो।
लफ़्ज़ ईअं की ऑर्डिनरी ऐं मामूली शइ कोन्हे। लफ़्ज़ जो घाव तलवार जे घाव खां वधीक गहरो आहे। तंहिंजे करे पक ज़रूरु करणु घुरिजे। जेका असां ॻाल्हि ॿुधूं, जेसिताईं उनजी असांखे पूरी पक न थिए त अहिड़े नमूने वायलेंट एक्सप्रेशन असांजी न अचणु घुरिजे। एॾी कावड़, एॾो गुस्सो, बाबा थियो छा आहे कि फलाणे मूंखे हीअ ॻाल्हि ॿुधाई आहे। अरे बाबा उन त ॿुधाई तोखे, तो कॾहिं उन माण्हूअ खे पढ़ियो? हुन कॾहिं को पंहिंजे ॿियनि किताबनि में हुनजा 30, 40, 50 किताब हुन माण्हू जा छपियल, कॾहिं तव्हां उहे किताब पढ़िया? उन्हनि मूं को 1, 2, 3 किताब पढ़िया? उन्हनि किताबनि में कॾहिं का अहिड़ी शइ तव्हांखे नज़र आई त ओचितो ही छा आहे? नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं आहिनि जेके असांखे डिस्कस करणु घुरिजनि पाण में। जेसिताईं पाण में ॻाल्हाईंदासीं न, उन्हनि शयुनि जे बारे में सोचींदासीं न। हाणे मिसाल तौरु हिकिड़ी स्टोरी आहे, अफ़सानो, कहाणी। हाणे कहाणी आहे त उन में किरदार हूंदा, किरदार हूंदा त सभु मस्बत किरदार न हूंदा, यानी कि सुठा किरदार न हूंदा, उन में मनफ़ी बि हूंदा। छो जो हीअ दुनिया, हीअ काइनात, हीअ शहर, असांजो मुआशिरो, असांजी पंहिंजी फैमिलीअ में, असांजे पंहिंजनि कबीलनि में, असांजी पंहिंजनि ज़ातियुनि में, के सुठा माण्हू के ॾिंगा माण्हू। त कहाणियूं जॾहिं लिखजनि थियूं त उन में ॾुखा माण्हू बि थियनि था, ॾिंगा माण्हू बि थियनि था, सुठा माण्हू बि थियनि था, लुच लोफर बि थियनि था, के अहिड़ा माण्हू बि थियनि था जेके पंहिंजी ज़िंदगी ॿिए जे लाइ अर्पण था करे छॾनि। इहे सभु असांखे उन्हनि में मिलनि था कहाणियुनि में। हाणे को बदनीयत माण्हू कंहिं कहाणीअ मां फ़क़ति उहे जेके नेगेटिव मनफ़ी किरदार आहिनि उन्हनि जा डायलॉग कढी, उन्हनि जूं ॻाल्हियूं कढी तव्हांखे ॿुधाए, पोइ तव्हां इहो न सोचियो त बाबा इहा कहाणीअ में ॿिया किरदार बि त हूंदा। हिन माण्हू जॾहिं इहे अखर चया त कहिड़े हवाले सां चयईं, उनखां अॻु कंहिं हुनखे छा चयो हुजे, उनजे जवाब में हिन इहे गुथा लफ़्ज़ ॻाल्हाए छॾिया या हिन इहा गुस्ताखी कई। बाबा स्टोरी त कंटिन्यूड हूंदी आहे न। हाणे जेकॾहिं तव्हां शेक्सपियर जा ड्रामा खणंदव, उन में मर्चेंट ऑफ वेनिस में आहे शायदि लॉन्सलॉट गोबो, जंहिं कंहिंखे कर्ज़ु ॾिनो आहे उहो कर्ज़ु ॿियो लाहे कोन थो सघे, त उनजे लाइ शर्त इहो रखियो अथई जेकॾहिं तूं कर्ज़ु लाहे न सघंदे त तोखे पंहिंजो मास ओतिरो वज़न जो कटे ॾियणो पवंदो। हाणे जेकॾहिं तव्हां उन में उहो जेको विक्टिम आहे, जंहिं वीचारे एॾो सफ़र कयो आहे, उन सां गॾु जेकॾहिं उन ॿियो बदमाश जेको उन सां ॻाल्हाए थो डायलॉग लॉन्सलॉट गोबो, उन जा डायलॉग तव्हांखे ॿुधाईंदो यार शेक्सपियर त हे लिखियो आहे, शेक्सपियर त हे लिखियो आहे। कहिड़ो बदमाश शेक्सपियर आहे, शेक्सपियर हीअ बकवास लिखंदो हो। तव्हां उनखे कॾहिं पइजी वेंदो। बाबा कहाणीअ ते पढ़िजे त सॼी पढ़िजे। इहा ॿिए कंहिंजी मां ॻाल्हि थो कयां, मां पंहिंजो तजुर्बो ॿुधायां। मां इन मां एतिरा दफ़ा गुज़रियो आहियां। हिकिड़ो दफ़ो को ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जो दौरु हुजे, साईं कंहिं हितां मुंहिंजनि कहाणियुनि मां मनफ़ी किरदारनि जा सभु डायलॉग खणी उन्हनि जो साईं वॾो हिकिड़ो फाइल ठाराए ऐं मथे जमायत इस्लामी वारनि जा जेके हुया उन्हनि खे इस्लामाबाद मोकिलियऊं। उहे असेंबली जा मेंबर आहे, उहे असेंबली में क्वेश्चन खणी विया त हे उन वक़्तु मां हिलाल पाकिस्तान लाइ कालम लिखंदो हुउसि डेली। हाणे माफ़ु कजो, हिन गेस्ट रूम में हिकिड़ो आवाज़ु ॿियो बि आहे, ॿाहिरां जेका लैंड लेडी आहे उहा वॾी आवाज़ सां ॻाल्हाए थी पई, उनजो आवाज़ बि तव्हांखे ॿुधण में ईंदो हूंदो, पर इहो थोरो माफ़ी जो तलबगार आहियां। त उन्हनि उहो मूंखे घुरायो वियो, बाबा तूं हे हिते छा लिखियो आहे? मां चयो साईं हे आउट ऑफ कॉन्टेक्स्ट आहिनि। कॉन्टेक्स्ट माना सॼी स्टोरीअ मां कुझु टुकर खणी 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 हेॾो फाइल ठाहियो अथऊं, हेॾो सारो फाइल ठाहियो अथऊं। तंहिंजे करे उन फाइल में उहे सभु नेगेटिव ॻाल्हियूं लिखियल आहिनि। तव्हां सॼी स्टोरी त पढ़ी ॾिसो न, इररिलेवेंट आहिनि, उनजो कंहिंसां को तालुक़ु कोन्हे। ज़िया जे दौर में मूंसां ईअं थियो, उन वक़्तु बि कहाणियुनि मां इहो विचनि मां टुकर कढी 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 साईं हे थो लिखे।
बाबा हे त उन में हिकिड़े नेगेटिव कैरेक्टरनि मुंहिंजी कहाणियुनि में, मुंहिंजे अफ़साननि में, उन में जेके पॉज़िटिव कैरेक्टर उहे छा था चवनि। ऐं कहाणियूं जॾहिं कहाणीकार लिखे थो त कंहिंखां पुछी या कंहिंखां सलाह करे त कोन लिखंदो, हुनखे जेके कैरेक्टर वणंदा आहिनि उनजे बारे में स्टोरी लिखंदो। मूंखे हमेशह उहे कैरेक्टर अपील कंदा आहिनि लिखंदे जेके दुनिया सां ठाह न कंदा आहिनि, दुनिया जे ठगियुनि सां ठाह न कंदा आहिनि, इन हद ताईं जो उन पंहिंजे ज़िद में उहो पंहिंजी सैनिटी उहा विञाए वेही रहंदा आहिनि। हुननि खे सम्झ कोन ईंदी आहे त ख़ुदकुशी कयां या हिन मुआशिरे में जेकॾहिं रहां त कहिड़नि असूलनि सां मां रही सघां थो, मां छा कयां हिते, पागल थी था वञनि। हाणे उन पागल जी जेकॾहिं मां स्टोरी लिखंदुसि त उहो पागल पागलनि वांगुरु ॻाल्हाईंदो न, उहो सॼनि वांगुरु त न ॻाल्हाईंदो, हुनखे चिड़ हूंदी, हुन चिड़ में उहो जेको ॻाल्हाईंदो। तंहिंजे करे जॾहिं बि तव्हां ॿुधल ॻाल्हि ते अखियूं बंदि करे न पक कयो। इन जो हिकिड़ो वॾो ट्रेजिक तमामु अफ़सोसनाक अलमनाक अखियुनि जे अॻियां मूं उन ॻाल्हि खे 50 सालनि खां मथे अरसो गुज़री वियो हूंदो। ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जो दौरु हुजे, मां इस्लामाबाद में हुजां, उन ज़माने में सलमान रुश्दी उनजी बि कल्ह थिड़ी वई, अलाए छा थियुसि, एॾो सुठो लिखण वारो माण्हू जंहिं मिडनाइट चिल्ड्रन लिखियो, पार्टीशन जे हवाले सां जेके ॿार पैदा थिया, साईं दंग क़िस्म जा बि उन स्टोरी लिखियूं, नावल लिखिया, अलाए छा हुनजे मथे में आई ॻाल्हि, कहिड़ी हुनखे ॻाल्हि आई, पब्लिशरनि हुनखे चयो या कहिड़े नमूने हुनखे चयूं जो विच में वरी छा अची वियो आहे, हिनखे छॾेसि आहे, विच में अची वियो। टेक्नोलॉजी में अचनि थी शयूं त बैटरी ख़तमु थी थिए पई, असां बि हाणे बैटरी ॻाल्हि ख़तमु था कयूं पिया। छो जो गेस्ट हाउस में जेका लैंड लेडी आहे न उहा ॾाढो गोड़ थी करे पई उते मथे, अने मां चई नथो सघांसि मूंखे कढी छॾींदी गेस्ट हाउस मां, चवंदी वञ ॿिए कंहिं गेस्ट हाउस में रहो, हाणे हिते तुंहिंजी ज़रूरत कोन्हे। इन ते बि ॻाल्हाए पियो, छो जो मूंखे अक्सर पुछंदा आहिनि त तोखे घर कोन्हे छा? न, घर कोन्हे, मां गेस्ट हाउस में रहंदो आहियां, गेस्ट आहियां, महिमान आहियां, हलियो वेंदुसि। इट्स वेरी सिंपल। सो उन उहा ॻाल्हि पियो ॿुधायां, उन लिखियो सैटनिक वर्सिस, अननेसेसरी किताब, का ज़रूरत हुनजी हुनखे लिखण जी ज़रूरत कोन हुई, छो जो ऑलरेडी उहो वॾो कंट्रोवर्शियल, इहो सब्जेक्ट वॾो कंट्रोवर्शियल आहे। छो जो शैतान हज़रत जिब्राइल जो रूप धारे रसूल अकरम वटि ईंदो हारे हिरा में, ऐं उनखे चवंदो त हे अलाह साईं चई मोकिलियो आहे मूंखे त मां तोखे पासान कयां। रसूल अकरम जन जॾहिं उनजे बारे में सोचींदा हुआ, वीचार कंदा हुआ, उनखे रिजेक्ट करे छॾींदा हुआ, नो। ऐं पोइ ॿिए ॾींहुं जॾहिं वरी उन गार में वेंदा हुआ, ऐं वरी जिब्राइल जॾहिं पाण ईंदो हो ऐं उहो चवंदो हो त रसूल कल्ह जेको तव्हांखे मैसेज मिलियो हो उहो मां न हुयुसि, उहो मुंहिंजे रूप में शैतान आयो हो, उहो शैतान तव्हांखे इहे आयतूं ॾेई वियो हो। हाणे उहे आयतूं उन्हनि ते हिन सलमान रुश्दीअ हिकिड़ो किताबु लिखी छॾियो। बाबा हिकिड़ी कंट्रोवर्शियल ॻाल्हि आहे, तूं उन ते छो थो लिखे? बहरहाल राइटर खे कोई झले पले नथो सघे, ऐं एतिरो फ्रीडम उते आहे दुनिया में जो उनखे जेकी वणे थो उहो लिखनि था, ऐं उनखे लिखणु घुरिजे। हाणे मां ॾिसां थो वॾो वक़्तु बि आहे मुंहिंजे साम्हूं, इन बारे में ॻाल्हाइबो अॻिते। ऐं अॼोकी कचेरी ओपनिंग कचेरी हुई, इंट्रोडक्टरी हुई, कमिंग बैक वारी हुई, त फ़क़ीर वरी आयो आहे ऐं पाण में ॻाल्हियूं ॿोलियूं कंदासीं, अंदरि जो हाल ओलींदासीं, ऐं दिलि आज़ारी कंहिंजी कोन करणी आहे, ऐं सभिनी खे जेकॾहिं कुझु ॾेई नथा सघूं त कंहिंखे ॾुख न ॾियूं, ख़ुशियूं नथा ॾेई सघूं त ॾुख न ॾियूं। सो अॼोकी महफ़िल, अॼोकी सिटिंग, अॼोकी गेट टुगेदर हिते ख़तमु करे वरी ईंदड़ आचर ते वरी पाण मिलंदासीं, वरी नए सिर ॻाल्हाईंदासीं, इन ई मौज़ू खे खणंदासीं, इतो ई खणंदासीं त जेका बि ॻाल्हि रिएक्ट न कयो, पक कयो 100%। स्टोरी जे नेगेटिव कैरेक्टर जा डायलॉग न ॿुधो, उन में जेके पॉज़िटिव कैरेक्टर आहिनि उन जा जेके डायलॉग आहिनि उन्हनि सां मिलाए भेटे ॾिसो, इहो थींदो आहे।